कुंभ सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर हबीबुल्ला उजड़ मूजिब ॻोठाणनि पारां एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां उस्ताद न हुअण करे असांजा ॿार परे ॿियनि ॻोठनि में पढ़णु वञनि था। ॻोठ मोहम्मद जानिब उजड़ में जिते ॻोठ जो स्कूल केतिरनि ई सालनि खां बंदि आहे, मींहुं पवण करे स्कूल जूं दीवारूं पिणु ढही पियूं आहिनि। वस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजो स्कूल में उस्ताद मुक़ररु करे स्कूल खोलायो वञे। हालत में दीवारूं किरी पियूं आहिनि। हिते को मिनिस्टर भी लड़ी न ईंदो आहे असांजे इन स्कूल के हवाले से या के मसलन के हवाले से। असां सरदार अली शाह खां, मुराद अली शाह खां, नवाब असाण खां, मंजूर असाण खां, हालार असाण खां पुरज़ोर अपील था कयूं त असांखे स्कूल खोलाए ॾिनो वञे ऐं हिते टीचर जी अपॉइंटमेंट कराए ॾिनी वञे। महिरबानी। जीअं त असांजो हीउ स्कूल 1994 खां बाद रिलीज़ थी रहियो आहे, जेको असांखे 2-3 साल रेगुलर थियो। उन खां बाद असांजो सॼो स्कूल ज़बूर थी चुको आहे। असां इहो एहतिजाज कयो आहे त साईं सरदार अली शाह खां, त असांजे वज़ीर आला सिहत खां, वज़ीर आला मुराद अली शाह खां, ऐं नवाब वसाणा खां, मंजूर वसाणा खां, हालार वसाणा खां असांखे स्कूल खुलाए ॾिनो वञे। ऐं असांजो ॿारनि जो मुस्तक़बिल आहे। हीअ असांजा ॿार पराए इलाइक़नि में, पराए हुननि में वञी स्कूलनि में वञी करे असांजा ॿारनि जो मुस्तक़बिल हूंदो थी आयो आहे। असां मुराद अली शाह खे इहा अपील था कयूं, तालके कोडीजे जो स्कूल आहे ऐं लिहाज़ा असांजो ॿारनि जो मुस्तक़बिल जो सिलसिलो आहे। महिरबानी करे असांखे स्कूल खुलाए वञे। असां नवाब वसाण खे बहितरीन खां बहितरीन, असांजो नवाब वसाण लीडर माण्हू आहे, असां उनखे वधीक खां वधीक अपील था कयूं त असांखे इहो स्कूल खुलाए ॾिनो वञे। उनजी वॾी महिरबानी। अभी करें इन स्कूल के मतलब तालका एजुकेशन ऑफिसर या DO या डायरेक्टर साहिबान खे का एप्लीकेशन वगैरह ॾिनी आहे? असां एप्लीकेशन ॾिनीसीं DO साहब के, वरी DO साहब सां पाण सां राब्तो बि असां कयोसीं। साईं जो चवण त तव्हांखे असां अपॉइंटमेंट कराए ॾींदासीं। वरी कल्ह 3 ॾींहं असां साईं सां जेको राब्तो कयोसीं, साईं चयो तव्हांजे स्कूल में अपॉइंटमेंट थी आहे। जीअं अपॉइंटमेंट थी आहे त हिन महिल ताईं को टीचर न आयो आहे। या पोइ कहिड़ी अपॉइंटमेंट थी आहे असांजे हिन स्कूल में? असां साईं खे वरी बि पुरज़ोर अपील कयूं था त हिन ॻोठ मोहम्मद जानिब उजड़ जो स्कूल बहाल करायो वञे। ॻोठ मोहम्मद जानिब उजड़ जेको स्कूल आहे ज़ुबून हालत में आहे, दीवारूं किरी पियूं आहिनि। उनजी जेका बिल्डिंग आहे उन स्ट्रक्चर वरी बहाल कराए ॾिनो वञे। स्कूल हिते उस्ताद रखाए वञे। महिरबानी।